अॼुकल्ह हिन मुल्क जी अवाम खे पेट्रोल परेशान करे छॾियो आहे। पेट्रोल जा रेट लहण जो नालो ई नथा वठनि। जॾहिं जॾहिं बि पेट्रोल जा रेट वधनि था त महांगाई वधी थी वञे ऐं अवाम जो साह मुठ में अची थो वञे। ईअं थो महसूस थिए ॼण महांगाई जी चाबी पेट्रोल आहे। वफ़ाक़ी सरकार हर भेरे पेट्रोल जा रेट वधाए थी, जंहिं करे माण्हुनि जो जीअण जंजाल थी पवे थो। पेट्रोल जा रेट वधण सां हर शइ जो रेट आसमान सां पहुची थो वञे। हिन वक़्तु जॾहिं ईद उल अज़हा वेझी आहे तॾहिं वफ़ाक़ी सरकार जो तेल जो रेट वधाइण वारो कदम अवाम दुश्मनी आहे। पेट्रोल जे रेट वधण जे करे माण्हू कुर्बानी करण तोड़े ईद जी खरीदारी करण जे मसले में मुंझी पिया आहिनि। महांगाई जे हिन गज़बनाक तूफ़ान सबबि न सिर्फ़ मुलाज़िम तबिको आज़ार में आहे, पर बेरोज़गार नौजवान जो दिमाग़ पिणु चकराइजी वियो आहे। नौजवान जेकी अॻ में ई डिग्रियूं खणी महांगाईअ सां मुंहुं ॾेई रहिया हुआ, वेतर हिन वक़्तु पेट्रोल जे रेट जे करे आयल महांगाई उन्हनि खे ॿिटे अज़ाब में विझी छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार हुजे या सिंध सरकार, कंहिंखे बि बेरोज़गार नौजवाननि जो को बि फिक्र न आहे। अवाम दाऊं करे रहियो आहे त असांखे कहिड़े जुर्म जी सज़ा मिली रही आहे। महांगाई जे हिन तूफ़ानी लहर में खाइण पीअण जूं शयूं बि नथा वठी सघूं। पेट्रोल जी क़ीमत, डीज़ल जी क़ीमत ॾींहों ॾींहुं वधंदी वञे पई ऐं इन जे लाइ नाहिल हुकुमरान जॾहिं असां ते मुसलत कया वेंदा त अहिड़ा ई हालात पैदा थींदा। नौजवान ख़ुदकशियूं बि कंदा, बेरोज़गारी बि वधंदी, इन सां गॾु जेको आहे महांगाई बि वधंदी। जॾहिं बि पेट्रोल या डीज़ल जी क़ीमतूं वधियूं आहिनि त ऑटोमेटिक ॿियूं जेके ज़रूरत जी शयूं आहिनि इस्तेमालु रोज़मर्रा जी इस्तेमाल जूं उहे बि वधी वेंदियूं आहिनि। ज़मीननि ते जॾहिं हर काइबा आहिनि त पेट्रोल जी ज़रूरत पवंदी आहे। माण्हू किथे सफ़र करे वञे थो या नौकिरी ते वञे थो त गाॾियुनि जी ज़रूरत पए थी, पेट्रोल जी ज़रूरत पए थी। जॾहिं पेट्रोल जी क़ीमत आसमान ते पहुचंदी त महांगाई ऑटोमेटिक वधिजी वेंदी। जेके असां वटि हिकिड़ा हुकुमरान डमी तौर ते विहारिया विया आहिनि, उन्हनि जेको आहे गवर्नमेंट अवाम खे सवाइ महांगाईअ जे कुझु बि न आहे ॾिनो, बेरोज़गारीअ जे। उहे पंहिंजूं अयाशियूं त घटि कनि कोन था। जेके उन्हनि जूं अयाशियूं आहिनि, जेको उन्हनि जो प्रोटोकॉल आहे, जेको उन्हनि जो लाइफ स्टाइल आहे, उहो त चेंज नथा कनि। बाक़ी अवाम ते आए ॾींहुं उन जेको आहे महांगाई जो पहाड़ किरनि था। मसनूआत जीअं वधंदी त हिन जो ई मक़सदु न आहे त सिर्फ़ु पेट्रोल वधियो आहे, हुन सां गॾु रिलेटेड घणियूं शयूं आहिनि जंहिंमें तव्हांजा किराया वधंदा, ट्रांसपोर्ट जा किराया वधंदा। हुन खां अलावा तव्हांजो बिजली आहे, ॿियूं शयूं आहिनि, हीअ वधंदियूं। ऐं ख़ासि तौर ते अशिया जेको खुर्दो नोश आहिनि, खाइण पीअण जी शयूं आहिनि, अटो आहे, तेल आहे, चांवर आहिनि, दालूं आहिनि, हीअ सभु शयूं वधियूं वेंदियूं आहिनि। ऐं अॼुकल्ह जेको माहौल थी वियो आहे, एतिरी महांगाई आहे, हद खां वधीक तो वालदेन जेके आहिनि हू पंहिंजा ॿार था विकिणनि ऐं असांजा नौजवान ख़ुदकुशियुनि ते अची विया आहिनि। हुकूमत खे जेको आहे हू पॉलिसी ठाहिणी खपे जेकी अवाम दोस्त हुजे। IMF जेको आहे अवाम खे ज़ुल्म थी करे, IMF जी पॉलिसियूं जेके आहिनि अवाम दुश्मन आहिनि। अगरि असांजी हुकूमत IMF जी पॉलिसियुनि ते अमल कराईंदो रहियो त पोइ दमादम मस्कल अंदरि थींदी। पेट्रोल वधण जे करे जेको आहे ट्रांसपोर्ट वधंदी आहे, अख़राजात वधी वेंदा आहिनि, त इन करे जेको आहे हर शइ जे रेट में जेको आहे वाध थी वेंदी आहे। त लाज़मी इहो फ़र्क़ु घणो पवंदो आहे हिन ते। ऐं हिन टाइम जेको आहे मुसलसल पेट्रोल डीज़ल जेको आहे उनजो रेट वधे थो पियो ऐं हिन करे जेको आहे महांगाई बि मुसलसल अॼु ॿियो महीनो आहे त माना रुकण जो नालो न आहे, मतिलबु स्पीड सां वधी रही आहे। ऐं माण्हुनि खे जेको आहे खाइण पीअण जा हिन टाइम जेको आहे मसइला मसाइल थी विया आहिनि, बेरोज़गारी तमामु घणी वधी वई आहे। त असां हुकूमत सां अपील कंदासीं त पेट्रोल जी क़ीमतनि खे जेको आहे हिकिड़ी जाइ ते रोकियो वञे त जीअं महांगाई में जेको आहे वाध जी जाइ ते जेको आहे लाथ जी तरफ़ अचे ऐं बेरोज़गारी ऐं हिन दौर जे अंदरि जेको आहे ग़रीब माण्हू जो दरमियाने तबिके जो जीअण जेको आहे आसान थिए। असां जहिड़े तरक़ी पज़ीर मुल्क में पेट्रोल जी क़ीमत वधंदी आहे त ईअं सम्झो त माना क़यामत अची वेंदी आहे। तव्हां बाज़ारनि जी हालत ॾिसो, रोडनि जी हालत ॾिसो, कीअं माण्हू जेके आहिनि बिल्कुलु सुनसान लॻो पियो आहे। मार्केटूं सफ़ा सुनसान लॻी पियूं आहिनि। माण्हू एॾा परेशान आहिनि, मां तव्हांखे छा ॿुधायां। केतिरा ई माण्हू जेके दुकाननि ते कमु कंदा आहिनि, प्राइवेट जेका माना मज़ूरी कंदा आहिनि, उहे एॾा परेशान आहिनि, पंहिंजे ॿारनि खे सुबुह जो निराणो बि नथा ॾेई सघनि। पेट्रोल वधण सां हर शइ महांगी थी थी वञे। ॾिसो त अटो महांगो थी थो वञे, खंडु, चांवर, गेहूं महांगो थो थी वञे, सब्जियूं महांगियूं थी ऐं फ्रूट महांगा था थी वञनि। हर शइ महांगी थी थी वञे। ग़रीब जे लाइ जीअण वॾो जंजाल आहे। सुजाण हल्कनि जो चवणो आहे त हिननि तबाहकारियुनि में का बि सियासी पार्टी भरपूर तहरीक हलाइण लाइ तयार न आहे। सभु ख़ामोश आहिनि। अवाम बेयारो मददगार आहे। हिननि हालतनि में जेकॾहिं अवाम जो तदारक न थियो त अवाम जी गज़ब जो वाधारो ज़रूर थींदो। कैमरामैन इशफाक खोसो सां गॾु इनायत भट्टी, मेरन TV न्यूज़, सखर।